घरनि में पुलिस, बचनि में पुलिस, ठहियल नलका पटिया आहिनि, ठहियल रोड नथा आहिनि, वाटर पटिया आहिनि, ट्रैक्टर घुमिया आहिनि, सॼी सरकारी मशीन इस्तेमालु थी आहे, बीह रहिया, पोइ हिकिड़नि दोस्तनि खटियो आहे, हिकिड़नि हारायो आहे। मां सम्झां थो इन खां वधीक का मदामत थी नथी सघे, इन खां वधीक हुकुमरान खे चैलेंज थी नथो सघे। इन करे सॼी सिंध में जिन आमण मदामत कई आहे, सभ खां पहिरियां त उन्हनि सभु जी नाज़रीन, कराची का खबर शामिल कयूं था। मीर अली गौर बलोच की रिपोर्ट मुताबिक कराची यूसी 7 सोराब गोठ टाउन के गुल गोठ में सिंध यूनाइटेड पार्टी के बल्दियाती इलेक्शन के हवाले से अहम गजानी थी गुजरी। गजानी कराची ज़िले ओलह के गुल गोठ में सिंध यूनाइटेड पार्टी के मरकज़ी नायब सदर एजाज सामटी की ज़ेर सदारत थी। उन मौके ते कराची डिवीज़न जो सदर मुनीर अहमद मक्सी, डिवीज़न जो सेक्रेटरी रज़ाक शर, ज़िले ओलह जो सदर डॉक्टर अली नवाज़ गबोल, कादर डेपर, डॉक्टर शबीर राजपर, फारूक भंगवार, ज़िले ओभर के इंफॉर्मेशन सेक्रेटरी मंजूर चांडियो, अली रज़ा विधो, सचल विधो ऐं तमाम सिंध यूनाइटेड पार्टी के मेंबरन शिरकत कयो। उन मौके ते एजाज सामटियो, मुनीर मक्सी, डॉक्टर अली नवाज़ गबोल ऐं ॿियनि चयो त बल्दियाती इलेक्शन में सिंध यूनाइटेड पार्टी भरपूर नमूने से हिस्सो वरितो आहे, जंहिंमें तमाम इलाइक़े में सिंध यूनाइटेड पार्टी जा उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। एजाज सामटियो वधीक चयो त इंशाअल्लाह ईंदड़ 24 जुलाई ते कराची समेत तमाम ॿियनि इलाइक़नि में सिंध यूनाइटेड पार्टी भरपूर नमूने से कामयाबी हासिल कंदी।